बधाई गूंगे जी शादी कॾहिं थी कराई? राणी अञा त न नाज़ा जी ख़बर आहे न ही मामा जी। जॾहिं शहर मां मोटी ईंदा न पोइ ई मामा सां ॻाल्हाईंदसि। हिते का शादी थिए, दुख सुर लहनि ऐं ख़ुशियूं अचनि। राणी ख़ुशियूं थींदियूं तमामु जल्द। चवनि था त मोर मडम सां शादी करे हिते वठी ईंदो। ख़ुदा कंदो त इहा शादी कॾहिं बि कान थींदी। छो पई वीचारे खे पिटी? दुआ कर तो हुनजी मडम सां शादी थी वञे। मोर सां हितां जी का छोकिरी शादी कंदी। छा तूं हुन सां शादी कंदी आहे? मां या तूं का त कंदी, पर हितां जी कंदी। राणी जेकॾहिं इहा ई ॻाल्हि आहे न त पोइ खणी मां ई मोर सां शादी कंदसि। हिकु जिनड़ी मोर खे चिमड़े लाइ ॿी वरी थी लॻे हुनजे पोयां। पोइ सिधी ॻाल्हि कर छोरी, मोर सां लहो लाहण जा तो ख़्वाब ॾिठा आहिनि। ख़्वाब त ख़्वाब हूंदा आहिनि, उहे भला कॾहिं पूरा थिया आहिनि? कहिड़ी ख़बर मत तुंहिंजा ख़्वाब पूरा थी वञनि। हला कंदो पूरा थींदा। जेकॾहिं तोखे मोर सां शादी करणी आहे न त अधी कज़ी जी दिलि खटण जी कोशिशि कर। उन सां कम में हथु वंडरा, मन तोसां राज़ी थिए। इहे ई थींदो। अॼु खां पोइ काकी कज़ी जी ख़िदमत कंदसि। मन उहा राज़ी थिए पोइ मोर खे मञाए वठंदी। अरे टिमा, तुझे हिकमत में कम कान आई, का बरसात पे हो। अरे बाबा मां हकीम आहियां, को फ़कीर थोरे आहियां जो दुआ घुरंदुसि में वसी पवंदो। अरे हकीम न हुजी हो, फकीर हुजी हो, तुझू तो रंग लाइन हो, मुल्क असली मलेर थी पे हो। अरे टिमा घर तो वञ, का मानी मानी ॾिस, असली ॾाढी बुख लॻी हो। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।